जी नाज़रीन, आवां अब्दुल वकाल अखवावी ॾिसी रहिया आहियो 9 टीवी न्यूज़ HD ख़बरुनि जो सिलसिलो जारी कजे थो। हींअर पिरालो खां ब्यूरो चीफ अनवर अली नाले जो मड़ी वारे इलाइक़े में अल फारूक कॉलोनी के मेन रोड ते वॾे अरसे खां गटरनि जो गंदो पाणी इत्तला जी सूरत में बीठल आहे, जॾहिं त गंदगीअ सबबु इलाइक़े वासियुनि ऐं ख़रीदारीअ लाइ ईंदड़ माण्हू सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन ई सिलसिले में इलाइक़नि वासियुनि 9 टीवी न्यूज़ HD अॻियां ॻाल्हाईंदे चयो त पिराले जे टाउन इंतिज़ामिया खे गंदे पाणी जे आधार खे ख़त्म करण लाइ बार बार दरख़्वास्तूं कयूं आहिनि, पर उन जे बावजूदि टाउन इंतिज़ामिया गंदो पाणी निकाल करण जो को बि बंदोबस्तु न कयो आहे। शहरियुनि जो वधीक चवणु आहे त पिरालो जे टाउन इंतिज़ामिया अल फारूक कॉलोनी जे रवासी इंतकामी कार्रवाईअ जो निशानो बणाए रही आहे। हिननि चयो त अल फारूक कॉलोनीअ खे हथ सां गंदगीअ जे वर चाढ़े रवासियुनि खे परेशान कयो पियो वञे। उन सिलसिले में अल फारूक कॉलोनीअ जे दुकानदारनि ऐं शहरियुनि पारां आला अख़्तियारियुनि खां मुतालबो कयो आहे त पिरालो जे टाउन इंतिज़ामिया खे नाजाइज़नि जो नोटिस वठी अल फारूक कॉलोनीअ जे मेन रोड तां गंदे पाणी जो आधार ख़त्म कराए शहरियुनि में पखिड़ियल बेचैनी दूर कई वञे। ॿी सूरत में पिरालो जे टाउन इंतिज़ामिया ख़िलाफ़ सख़्तु एहतजाज कयो वेंदो।